अॻियां चालू हाँ या रसूलुल्लाह रस खत लिखे हमद वादी जा गज़ारे जंहिं हुकुम वर जा हले ओ गनी हाकम हमेशा ॿियो त हर को हथ ठले बादशाही आए बादशाहनि भले थो लिखां पैगाम नामूं पास पैगंबर भले थो लिखां महबूब में तिर या रसूलुल्लाह रसूल मां ख़ाल के तो तरफ़ हज़रत हाशमी हाल हाणे थो लिखां इज़त ऐं आज़ियूं अखियुनि मां आब हाणे थो लिखां माईअ तमूं मर्ज़ जी ॼाम ॼाणे थो लिखां शुद्ध सूरन समूरी सैयद सुञाणे थो लिखां तोॾे सदा सरवर या रसूलुल्लाह रसूल जिथो लिखां ही हाल हीनू हाशमी हज़रत तरफ़ शाफ़े कर शफ़ागत आए शाही तो शरफ़ मीर आयल संदो वाया मञींदड़ मोहतरफ़ हथ हथा हारिम थिए हाण हया कुझंदे हरफ़ कई मथम ॿिया घोड़ गूंदर या रसूलुल्लाह रसूल कम अहिड़ा कया कुझु दे हया थिए थो पढ़तो त कागर तक जिथो लिखा कामिल कुरैशी कर्म वारा कर्म कर दोस्त विन दिलगीर जता तूं दफ़ा दोज़ख गर्म कर का अॻे दिल भर दुआ दरगाह मां दिल नरम कर बख़्शिश बारीअ खां पिनी मुंहिंजो भला को भरम कर आऊं गुलस बेशिक बर अंदर या रसूलुल्लाह रसूल के रूह मां राहत टुटी सो रेस वितुर फतार में गम घणा घोड़ा गुनाहगन गंदेयन गुफ़तार में चो तरफ़ तूफ़ान उथिया तिख घणी ततार में ॿुध पुकारूं पैनार जूं पहुच तूं पातार में लगन ॾारियूं लख लखोतर या रसूलुल्लाह रसूल हिकु भलाऊं ॿियूं बुखूं चो बार चौथो बर वॾा ख़ासि थिया हैवाननि हवाले यत हज़ारनि जा गॾा की जबल जागे सघनि जानी असां जहिड़ा जॾा लख लिगन लू साटियो ॾारियूं लिख में विधम लाहे लॾा पिय मरण में राति राबर या रसूलुल्लाह रसूल च नफ़्ज़ शैतान शावतूं शेरी था विड़नि शी बगड़ सां माथियो साण सवेरी था विड़नि राग सरवर तो सदी सिर हियूं सवेरी था विड़नि वाट वाद त मथां वा डोड़ियल वेग वेरी था विड़नि कई वाट तो वासी गवसियर या रसूलुल्लाह रसूल च वर वसीला के की मजन वर वसीला के की मनाहे दर दुआ तिन जी कबूल महब मक़बूल आए रब राबर तूं रसूल हथ खण जो हीणे जे हक़ में मान थे हाजत वसूल किज मिनत मालिक अॻियां मन छुटे ही मांदो मलूल गुर दुआ का मूं दोस्त दिल पर या रसूलुल्लाह रसूल दर पेश आगे किज असां जूं सर्द आऊं आगशी गम चए जगफ़ार खे मन लहन मूं तांगो तागशी थी साण सां ई सुवैन साहिलनि जी सरकशी जा ख़ताऊं ख़्याल खाती कना ख़्वाब कहिड़ा खशी मंझ गगर गारियां गर या रसूलुल्लाह रसूल के हाशमी हज़रत रे हाशमी हज़रत तोरे की होत हित आहूं जियां देस तो जे दार दोस्त दरमांदो थियां कर मिनत मालिक जामल मदीने मीर मियां लाल लुड़कन सां अखियुनि लाल लुड़कन सां अखियुनि ख़त लिखी आऊं ॾियां पोइ करियां कासद कबूतर या रसूलुल्लाह रसूल च पाक पैगंबर तरफ़ पैगाम पर में मोकिलियां दस्तख़त ॾूं दोस्त दिल भर दम अंदर में मोकिलियां पाए सूरन जूं सयूं सांझी सर में मोकिलियां को मिले माण्हू मोतबर मदीने शहर में मोकिलियां पुरज़ो लिखी पाक पैगंबर या रसूलुल्लाह रसूल जब भीड़ बिटियन
भीड़ भिटियन झिट बटूं बेहद बों वठूं इन बात जो मूं के पंबड़ियन ता पिरी पाणी वन ता फिर बात जो वाह वाह हवा वेलो अठंडी वक़्त वेलो रात जो तो सुजे सा सिर मथे सो को सख्त सकरात जो अची उन वक़्त वो कार अनवर या रसूलुल्लाह के मुर्तबे पेरियां ई मिठो महबूद मारींदो जियान साल 40 सागरे सुन में सुमारी दो जियान पुज़रा पुरज़ा मोल जोड़े जग जियारी दो जियान मिणन मज माग माशर मिणन मज माग माशर बेड़ा करे बियारी दो जियान मज अंदर मैदान माशर या रसूलुल्लाह रसई के बाबरादर दोस्तदारियां थियन तैं दमदार दार यार ओ यारी न ॾींदा जिन चवां अॼु यार यार के ज़रो ज़ोरी न उतज़ो ज़ारी से रुवंदा ज़ारदार उन वॾांदर वाक़ीअ खां कंबे थो मूं वार वार तंहिं माग मज मैदान मुक़रर या रसूलुल्लाह रसूल के हौल था वगदारें तन कयो मूं अंदर अलील ॾे दिला सो दोस्त दिल बर लाए दिल तां तो का दलील के खत पढ़ी ॾिज ख़ातिरी मुंह में खटाऊं ऐं खलील किन मिलंदी चाहे जन्नत के जन्म में जलन जानियूं जलील उन लिख भरे उन वक़्त थी वाहर या रसूलुल्लाह रसूल के मूं लिखियो तो ॾांहुं खत महबूब मुंहिंजा महिरबान मग़फ़िरत मौला खां मंग मरग़ूब मुंहिंजा महिरबान खत सुणी मालिक के जा मकतूब पूरा मकतूब मुंहिंजा महिरबान बख़्शिश वठी जो वठी माफ़ी वठी पिनी परवर खां किड मतलूब मुंहिंजा महिरबान ॾिसी हाल हिनू है कर या रसूलुल्लाह रसूल अर्ज़ किज अर्ज़ अल्लाह के आमद पारां आसियूं ऐं आसियूं लड़न बदियूं बदन तां बुरन ज़िकरन बाज़ियूं नींहं जो नातो लॻे निकिरी वञनि ना साज़ियूं पाक कलमे सां करे पोयूं पसा परवाज़ियूं ख़त ख़तम थियो ख़ूब ख़ुशतर या रसूलुल्लाह रसूल ऐं पहिरियों हज सुनी जमात रसूल पैगाम नामो